The Sindhi Studio, brought to you by sathimere.com. हमेशा असां प्यार जे बारे में त ॻाल्हाईंदा आहियूं, लेकिन जॾहिं चैलेंजिस ईंदा आहिनि लाइफ में, हर कंहिं जी ज़िंदगी में अप्स एंड डाउन्स ईंदा आहिनि। चवंदा आहिनि जॾहिं डाउनफॉल हूंदो आहे, जॾहिं कोई किरी पवंदो आहे, त चवंदा आहिनि कि माण्हू सभु छॾे ॾींदा आहिनि, पंहिंजा बि छॾे हली वेंदा आहिनि। लेकिन जॾहिं कोई चढ़ियल मंज़िल ते हूंदो आहे त सॼी दुनिया हुनजी वाह वाह कंदी आहे, उन सां गॾु हूंदी आहे। मां ज़रूरु इहे मैसेज ॾियणु चाहींदमि कि चाहे असां मथे हुजूं या हेठि हुजूं, आहे सभु मालिक जो ॾिनल। अगरि असां पॉज़िटिव रहंदासीं, अगरि असां हमेशह फोकस कंदासीं ऐं रियलाइज़ कंदासीं कि हे बि गुज़री वेंदो, जीअं असांजे अंग्रेज़ी में चवंदा आहिनि दिस टू शल पास, त बसि लाइफ सुहिणो सफ़र थी वेंदो। अचो त ज़िंदगी जो मज़ो था वठूं। हिकु भेरो वरी असां सां गॾु असांजा रॉक स्टार प्रेम भारती अचनि था, हिकु बिल्कुलु रॉक स्टार गीत खणी तव्हांजे साम्हूं ऐं तव्हांखे ॿिए दुनिया में वठी था हलनि। अचो त असां सभु जिते बि आहिनि, जेके बि लेवल में आहिनि, सभिनी खे हिकु सम्झी करे सेलिब्रेट कयूं, छो त लाइफ is a celebration.